नाज़रीन, गुड्डू थर्मल पावर हाउस में बाहि लगी वही है, जंहिं सबबि मुल्क के मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे बिजली फ़राहमी मुअतल कई वई आहे। गुड्डू थर्मल जे हाई ट्रांसमिशन जी स्विच यार्ड में बाहि लगी वई, जंहिं करे 500 केवी जूं 3 लाइनूं ट्रिप थी वयूं आहिनि। लाइनूं ट्रिप थियण करे सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान जे केतिरनि ई शहरनि खे बिजली जी फ़राहमी मुअतल थी वई आहे। वापडा अख़्तियारनि जो चवणु आहे त कोहीड़े सबबि फ़नी ख़राबी थी फौरी तौर बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। बिजली जी बहाली जूं कोशिशूं तेज़ी सां जारी आहिनि। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। गुड्डू थर्मल पावर हाउस में बाहि लगी वई आहे, जंहिं सबबि मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे बिजली फ़राहमी मुअतल कई वई आहे। गुड्डू थर्मल जे हाई ट्रांसमिशन जी स्विच यार्ड में बाहि लगी वई, जंहिं करे 500 केवी जूं 3 लाइनूं ट्रिप थी वयूं आहिनि। लाइनूं ट्रिप थियण करे सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान जे केतिरनि ई शहरनि खे बिजली जी फ़राहमी मुअतल थी वई आहे। वापडा अख़्तियारनि जो चवणु आहे त कोहीड़े सबबि फ़नी ख़राबी थी फौरी तौर बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। बिजली जी बहाली जूं कोशिशूं तेज़ी सां जारी आहिनि।